नाज़रीन, कराची पुलिस ड्रग डीलर अनमोल उर्फ पिंकी के मुख्तलिफ केसन में अदालतन में पेश कयो आहे। मलीर कोर्ट जवाबदार औरत के जुडिशियल रिमांड ते जेल मोकलण जो हुकुम ॾिनो आहे। उन हवाले सां वधीक तफ़सीलनि लाइ असां राब्तो कयो आहे मेहरान टीवी कराची जे रिपोर्टर वकार शहर सां। जी वकार, वधीक अपडेट कजो। जी कुछ ॾींहं अॻु अनमोल उर्फ पिंकी खे कराची पुलिस जेका कराची मां गिरफ़्तारी ज़ाहिर कई हुई। उन ते मुख़्तलिफ़ सचल थाणे समेत मुख़्तलिफ़ थाणनि ते मंशात ऐं क़त्ल समेत मुख़्तलिफ़ ऐं केतिरा ई केस दाख़िल आहिनि, जंहिंखे अॼु सुबुह जो ई पुलिस जेका आहे सुठी कुरत में मक़ामी अदालत में उते पेश कयो, जिते पिंकी जेको आहे सो उते अंदर अदालत में जेको आहे सो ऐं ॿाहिरि जेको पुलिस सां हुई उते हुन दावो कयूं त केस पूरनि केसनि में फासाया विया। हुन चयो त इन जेको आहे सो कराची 20 सालनि खां नाहे ॾिठी, हुनखे लाहौर मां गिरफ़्तार कयो वियो। 22 ॾींहं अॻु हुनखे लाहौर मां गिरफ़्तार करे हिते खणी जेको आहे केस ज़ाहिर कया विया। हुननि जो इन मसइलनि सां को बि जेको आहे तालुक़ु न आहे। हुन खां पोइ सचल पुलिस सचल थाणे ते पिणु हिन ते मंशात जो जेको बरामदगी जो केस दाख़िल हुयो। उन खां पोइ सचल पुलिस हिनखे मलीर जी मक़ामी अदालत में पेश कयो, जिते मलीर जी अदालत हुनखे जेल कस्टडी ॾिनी। उन खां पोइ हुन केस वुमेन थाणे ते जेको आहे हुनखे मुंतक़िल कयो वियो। हुन खां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त अनमोल उर्फ पिंकी अदालत में उते जेको आहे सो उते अदालत में जज खे ॿुधायो त हुनखे पूरनि केसनि में फासाया विया। हुनखे लाहौर मां खणी अची हिते गिरफ़्तारी ज़ाहिर कई आहे। हुनखे मंशात समेत जेके क़त्ल जा केस दाख़िल कया आहिनि, हुन सां को बि तालुक़ु न आहे। अदालत जे कमरे में हुन वकील खे मुखातिब थींदे चयो त छा तव्हांखे बाबा मोकिलियो आहे। उनजे हिकिड़े बाबा नाले माण्हूअ जो पिणु इंतिशाफ़ थियो। हुनखे वकील खां पुछाणो कयो त तोखे छा बाबा मोकिलियो आहे। जेको हुन पिंकी अदालत में इहो बि जेको आहे ज़िद कई त मूंखे बाबा सां मुलाक़ात कराई वञे, जंहिंखां पोइ अदालत हुनखे जल्दी में जेको आहे पुलिस खे हुकुम कयो त पिंकी खे जेको आहे जल्दी में मुंतक़िल कयो वञे वुमेन थाणे ते। 4 ॾींहंनि जो जेको जिस्मानी रिमांड हुयो अॼु उहो पूरो थियो। हुन खां पोइ मुख़्तलिफ़ थाणनि जी पुलिस सिटी कोर्ट ऐं मलीर कोर्ट में जेको आहे पिंकी खे पेश करे जेको आहे रिमांड हासिल कयो। वकार, अवां जी महिरबानी।